नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ सोबो डेरो का ख़बर ॾींदारूं था। अॼु 3 ॾींहं बि सिंध हुकूमत जी सख़्त हिदायत ते कोरोना वायरस जे रोकण लाइ एसी सोबो डेरो मुज़म्मिल हुसैन पुगियो। आर्मी कैप्टन उसामा, SHO काज़ी मोहम्मद, फ़ौज, रेंजर्स, पुलिस जी नफ़री साण करे सोबो डेरो सगियो नवाड़ियो शरीफ़ में सख़्ती सां अमल कराईंदे सभिनी शहरनि में मुकमल लॉकडाउन नज़र अची रहियो आहे ऐं खाधे पीते जी शयुनि जे खुलियल दुकाननि खे बि महदूद कयो वियो आहे। शहर जे मुख्य चौकनि ते पुलिस एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो आहे। रोड रस्तनि ते ट्रैफ़िक तमामु घटि हुई, जॾहिं ते अक्सर घरनि खां निकिरंदड़ माण्हुनि खे को बि पुछाणो नथो कयो वञे। वाराडी जे अक्सर रोडनि ऐं ॻोठनि में नौजवान तबिको लापरवाही जो मुज़ाहिरो कंदे रांदियुनि में मसरूफ़ नज़र अचनि था, जिन खे कोरोना वायरस वबा जो पाण खे अहसासु न आहे। इंतिज़ामिया खे इन तरफ़ बि सख़्ती सां अमल कराइण जी ज़रूरत आहे त जीअं कोरोना जहिड़े ख़तरनाक वबा सां मुक़ाबिलो करे उन खे शिकस्त ॾेई सघिजे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।